अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अज असी अवांजे लाइ खणी आया आहियूं कुरान मजीद फुरकान हमीद जो सीपारो नंबर 4 सूरत निसा आयत नंबर 2 जंहिंमें अल्लाह ताला जो फरमान आहे त यतीमनि जो माल न खाओ, यतीमनि सां इंसाफ़ कयो, यतीमनि जे मथे ते हथ रखो, उन्हनि जो ख़्यालु करियो, बुखे ॾुखे उन्हनि जो ख़्यालु करियो। छा असीं मुस्लमान कुरान मजीद ते अमल करे रहिया आहियूं? इहो हर को इंसान पंहिंजे गिरेबान में जांचे ॾिसे, उनखे ख़बर पवंदी त हू कुरान मजीद जे ॾसियल अमलनि ते अमल करे रहियो आहे या न। प्यारा दोस्तों असीं सदा त मुस्लमान रहिया आहियूं, लेकिन कुरान मजीद में जेको कुझु फरमायल आहे पाड़ेसरियुनि लाइ, ग़रीबनि लाइ, मिसकिननि लाइ, छा असां उन ते पूरा लथा आहियूं? छा असां उन ते अमल कयो आहे? छा असां लंघे कॾहिं कंहिं ग़रीब वटि विया आहियूं? छा असां उन ग़रीब खां हाल अहिवाल पुछियो आहे त पुटु तूं मानी खाधी या न, तूं बुखियो आहीं या ॾुखियो आहीं? हमेशह समाज में यतीमनि, मिसकिननि, नादारनि खे धिकारियो वेंदो आहे। त कुरान मजीद सीपारो नंबर 4 सूरत निसा आयत नंबर 2 अॼु असां इन आयत सबूरी जो जाइज़ो वठंदासीं ऐं इन जो तर्जुमो जेको मरहूम हाजी अहमद मला साहब कयो आहे उहो ॾिसंदासीं त उहो कीअं आहे, उहो तव्हांजे अॻियां पेश कबो त यतीमनि जे बारे में अल्लाह ताला छा फरमायो आहे। सो दोस्तों अचो त शाहनवाज़ सेठा रखां हिन आयत सबूरी जी तिलावत ॿुधो, उन खां पोइ तव्हांखे मरहूम हाजी अहमद मला जो उन आयत सबूरी जो जेको शाइरी में तर्जुमो आहे उहो ॿुधायां। ऐं दोस्तों तव्हां उहो ॿुधो ऐं तव्हांखे जेतिरो बि थी सघे त असां मुस्लमान आहियूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो भरियूं था, त असां जेको आहे सो क़ुरान शरीफ़ जे ॾसियल हिदायतुनि ते अमल करण जी कोशिशि करियूं, छो त असीं मुस्लमान आहियूं। दोस्तों पहिरीं अचो त तिलावत ॿुधो, उन खां पोइ तव्हांखे आऊं इहो मरहूम हाजी अहमद मला साहब जो तर्जुमो जेको शाइरी में आहे उहो ॿुधायां। महिरबानी दोस्तों। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वातुल यतामा अमवालहुम वला ततबद्दलुल खबीस बित्तय्यिब वला तअकुलू अमवालहुम इला अमवालिकुम इन्नहु कान हुबन कबीरा। छोरनि छिननि खे ॾियो सारे संदनि माल ऐं न मटियो पाक पलीत ते ऐं न उन्हनि जो पंहिंजे नाल, भेड़ो खाओ बहाल ई ॾाढो आहे ॾोह वॾो। प्यारा दोस्तों हीअ असांजी महिनत जेकर तव्हांखे पसंदि अचे, हीअ असांजो कमु तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स करे ॿुधाइजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। वॾी महिरबानी दोस्तों।